सब ठीक था है ना? अजय तुर जल्दी अची वई। ठीक है सब। एतिरो आजिज़ ऐं बेज़ार छो पियो लॻी? सब सही आहे न? कुछ भी कोने थियो। बस हिकिड़ो वॾो बार मथे तां लाहे आयो आहियां। कुछ दाग रहिजी विया आहिनि, वो भी लही वेंदा। सोचां थो गरम पानी सां वञी वेंजां, शायद कुछ सुकून मिले। ये केड़ा फ़लसफ़ा पियो ॻाल्हाई यार? छाजो बार? केड़ा दाग? तू फिलहाल समझण जी पोजीशन में नहीं। वक्त अचण ते सब समझी वेंदे। फिलहाल मां वञी अचां। अलाए छा थियो अथसि? भा फोन अथई भा। वसिया जो फोन? वसीम जे नंबर ते। हेलो वसीम, तो पापा जी कंपनी में वाकई रिजाइन नहीं छॾियो? यार मूंखे तो यकीन ही नथो अचे। तू मुझे लाइ कुछ भी छॾे सघी तो? अच्छा ये बुधा, असांजे बारे में पापा सां कॾहिं ॻाल्हाईंदे तू? ॿुधा खणी तू ख़ामोश छो आहीं? असां हिक ॿिए खे पसंदि था कयूं, इहो तू पापा खे कॾहिं ॿुधाईंदे? ॿुधा न। हेलो हेलो वसीम, हेलो कटे छो जनी? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।